शहदादकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलज़ार मंचाडियो। शहदादकोट जे एस सेक्शन थाणे जे नौजवान बिलावल अली खोसे खे अगवा करण जी ॿिनि अणॼातलनि समेत 5 जवाबदारनि मथां केस दाख़िल। एस सेक्शन पुलिस हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एस सेक्शन थाणे जे हद एसडीएम रोड लॻे अल्लाह वाले चौक भरिसां कार सवार जवाबदारनि पारां नौजवान बिलावल अली वलद मंसूर अली खोसो खे ज़बरदस्ती कार में विहारे अगवा करे खणी वञी रहिया हुआ त नौजवान बिलावल खोसो जी मुज़ाहिमत करण ते इतला मिलण ते नौजवान जे मिटनि माइटनि ऐं वारसनि कार जो पीछो करे कार जे रस्तारो करे उमर शाह बाईपास रोड ते नौजवान बिलावल अली खोसो खे अगवाकारनि खां छॾाए हिक जवाबदार अब्दुरहमान शेख खे सोगो करे उन ए सेक्शन पुलिस हवाले करे छॾियो आहे। ए सेक्शन थाणे ते मेहराब खोसो जी फरियाद ते 5 जवाबदारनि जंहिंमें अब्दुरहमान शेख, जवाद शेख, मोहम्मद खान चांडियो समेत ॿिनि सुञातल जवाबदारनि मथां नौजवान बिलावल खोसो खे अगवा करण जो केस नंबर 185/2024 कलम 149, 148, 511, 365 तहत केस दाख़िल करे छॾियो आहे। फरियादी केस में ॼाणायो आहे त मां पंहिंजे भाणेजे बिलावल खोसो ऐं हिक दोस्त मोहम्मद बिरोहीअ सां शहर तरफ़ वञी रहिया हुआसीं त एसटीएम रोड भरिसां अल्लाह वारे चौक ते पहुतासीं ऐं ॾिठोसीं त अछी कार जी हुंडा सिटी कार बीठल हुई। कार भरिसां मथियां बीठल नाले वारा जवाबदार असांखे ॾिसी पंहिंजनि वरनि मां पिस्तल कढी असां मथां सिधा करे मुंहिंजे भाणेजे बिलावल खोसो खे अगवा करण जी नियत सां कार में खणी वञण लॻा त एतिरे में असां तरफ़ वॾे अंग में माण्हू गॾु थी विया। असां मुज़ाहिमत कई ऐं असांजे मुज़ाहिमत करण ते जवाबदार मुंहिंजे भाणेजे बिलावल खोसो खे छॾे कार ओभर तरफ़ भॼाए फरार थी विया। ए सेक्शन पुलिस वारसनि पारां हिक जवाबदार अब्दुरहमान शेख खे पकड़े पुलिस हवाले कयो आहे। ए सेक्शन पुलिस जवाबदार अब्दुरहमान शेख खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो आहे।